भागवत जी कथा शुरू करण ऐं ब्रह्मा ऐं नारद मुनि जो संवाद। श्री सुखदेव चयो त हे राजा, हिकिड़े ॾींहुं नारद मुनि पंहिंजे पिता ब्रह्मा खे दंडवत करण लाइ वियो। उन वक़्तु ब्रह्मा परमेश्वर जे ध्यान में वेठो हो। तॾहिं नारद मुनिअ पंहिंजे मन में संशय आंदो त सॼे संसार जो पैदा कंदड़ मुंहिंजो पिता कंहिंजो ध्यानु करे रहियो आहे। शायदि को हिन जो बि मालिक आहे जंहिंजो ही ध्यानु थो करे। मुनि नारद ब्रह्मा खां ध्यानु छुटण बैदि पुछियो त अव्हां चओ था त जेकी कंहिंजे भाग में लिखियलु हूंदो आहे उहो ई थींदो आहे, पर मां ॾिसां थो त अव्हां सारो जगत रचे वरी उनखे अहिड़ीअ तरह नाश था करियो जीअं कोरीअड़ो पंहिंजे वात मां ॼारीअ वांगुरु तनू कढी वरी उहा खाई छॾींदो आहे। तव्हांजे ध्यानु करण करे मूंखे ईअं थो सम्झण में अचे त तव्हां खां बि को वॾो आहे जंहिंजे आज्ञा मूजिबि सॼी सृष्टि रचण जो कमु था करियो। जेकॾहिं ईअं आहे त जंहिंजो ध्यानु तव्हां करियो था तंहिंजो नालो ऐं गुण मूंखे बि ॿुधायो। हीअ ॻाल्हि ॿुधी ब्रह्मा चयो त हे नारद, परमेश्वर जी माया वॾी बलवान आहे। तूं जो मूंखे जगत जोड़ींदड़ थो चवीं सो मां इन्हीअ ॻाल्हि खां शर्मसार आहियां। हे नारद, मूंखां वॾो ऐं मुंहिंजो मालिक भॻवान आहे। घणा ई ब्रह्मांड हुन मां ज़ाहिर थी सॼो संसार हुनजी माया सां पैदा थिए थो ऐं मां बि परमेश्वर जे आज्ञा सां सॼे जगत खे रचां थो। जॾहिं नारायण जे नाभ मां कंवल जो गुल निकितो ऐं मां हुन मां पैदा थियुसि, तॾहिं मूं वीचार कयो त मां किथां पैदा थी हिते आयुसि। जॾहिं मां इहो हाल ॼाणी न सघियुसि, तॾहिं परमेश्वर जे ध्यानु करण सां मूंखे ज्ञान पैदा थियो त नारायण जीअ मूंखे पैदा कयो आहे। हे नारद, नारायण जी कृपा सां जेतिरी मूंखे ख़बर आहे सा मां तोखे ॿुधायां थो त जॾहिं परमेश्वर खे इन्हीअ ॻाल्हि जी इच्छा थींदी आहे त मां हिकिड़े मां अनेक रूप थियनि, तॾहिं हू मूंखे आज्ञा करे थो त तूं संसार खे पैदा कर। उन वक़्तु मूं पंहिंजे मन में वीचार करियां थो त मां कहिड़ीअ तरह जगत खे रचां। तॾहिं श्री नारायण जी माया सां हिकु सात्विकी, ॿियों राजसी, टियों तामसी 3 गुण पैदा थियनि था। तंहिंखां पोइ 5 तत्व उत्पन्न करे रजो गुण मां इंद्र, सतो गुण मां देवता ऐं तमो गुण मां 5 तत्व प्रकट करे सभई शरीरधारी बणाए थो। सभिनी इंद्रियुनि जा देवता न्यारा आहिनि, जीअं अखियुनि जो देवता सूरज मुंहिंजा पृथ्वी कंवल जे पननि जी ठाही हुई, सा पाणीअ ते बीह न थी सघी। 1000 वरनि ताईं बराबरि लुॾंदी रही। पोइ जॾहिं मां नारायण खे पृथ्वीअ ते लुॾण जो हाल ॿुधायो, तॾहिं उन पंहिंजी शक्तिअ सां पृथ्वी पाणी ते बीहारे छॾी। उन्हीअ शक्तिअ खे ब्रह्मांड ऐं विराट रूप चइजे थो ऐं उन रूप जा 1000 हथ ऐं 1000 सिर ऐं 1000 पेर, 1000 अखियूं ऐं 1000 कन ऐं 1000 नक वेद में लिखियल आहिनि। बोल श्री नारायण भगवान की जय। श्री कृष्ण भगवान की जय।